जिगर असांजे जिस्म जो कस्टम ऑफिसर। अयान, छा तोखे ख़बर आहे असांजे जिस्म जो बि हिकु कस्टम ऑफिसर आहे जेको ॾींहुं राति बिना मोकल जे ड्यूटी करे थो। अच्छा, केरु आहे उहो ऑफिसर? उहो आहे जिगर, असांजो ख़ामोश मुहाफ़िज़। खाधो मैदे खां पोइ रत में वञे थो, पोइ जिगर वटि अचे थो जीअं एयरपोर्ट ते सामान। ऐं जिगर चवंदो आहे पासपोर्ट ॾे, माइनो कराए। बिल्कुलु, जिगर प्रोटीन, विटामिन ऐं ज़हरीले मवाद खे चेक करे थो, ग्लूकोस स्टोर करे थो, चर्बी तवानाई में बदिलाए थो, ज़हर खे ॿाहिरि निकिरी वञण लाइ तयारु करे थो, रोज़ानो 500 खां वधीक केमिकल रिएक्शन करे थो। वाह, सभ खां ख़ामोश पर सभ खां वफ़ादार वर्कर। जिगर पाण खे रीजनरेट करे सघे थो, पर उनखे ख़्याल, सफ़ाई ऐं आराम घुर्जे। बेशुमार फास्ट फूड, शराब, बेतरतीब दवाऊं उनखे ज़ख़्मी कनि थियूं। अच्छा, पोइ हिन खे ख़ुशि रखण लाइ छा कजे? साफ़ पाणी, भाॼियूं, मुनासिब प्रोटीन, वर्जिश ऐं वक़्त ब वक़्त चेकअप। ॼण रोज़ानो जिगर खे हिकु सुठो व्हाट्सएप मैसेज मोकिले रहियूं आहिनि, तूं अज़ीम आहीं। हा, जिगर ख़ुशि, जिस्म ख़ुशि। जिगर जो ख़्यालु रखो, उहो हर खाधे खे साफ़, महफ़ूज़ ऐं एनर्जी सां भरे थो। सेहत जा मोती हमेशा तव्हां सां गॾु।